आउज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलामु अलैकुम। दोस्तो, असां पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं जेंडर जे मुतलिक़ ॻाल्हि कंदासीं। जेंडर छा आहे? जेंडर हिकु काइंड आहे नाउन जो, यानी काइंड ऑफ नाउन में हिकु टाइप आहे जंहिंखे असीं चवंदा आहियूं जेंडर। अॼु उन्ही जे मुतलिक़ हिन क्लास में कंप्लीट सिखंदासीं डिटेल सां ऐं गॾोगॾु इन्ही जा एग्ज़ाम्पल कंदासीं ऐं इन्हनि ते असां मश्क पिणु कंदासूं। हिन क्लास खे असां स्टार्ट करियूं था, लेकिन इन खां पहिरीं असां तव्हां सां इहो गुज़ारिश कंदासूं, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। ॻाल्हि कंदा आहियूं हिन क्लास जे बाबति। जेंडर छा आहे? जेंडर हिकु काइंड आहे नाउन जो। असां जेको आहे सो नाउन जे मुतलिक़ क्लासूं स्टार्ट कयूंसीं ऐं उहे असांजूं हली रहियूं हुयूं, लेकिन असां हिन क्लास में इहो चवंदासीं त हीअ असांजी लास्ट क्लास आहे नाउन जी। इन खां पोइ असीं पार्ट ऑफ स्पीच जो कोर्स खे वधाईंदे प्रोनाउन खे पढ़ंदासीं, लेकिन अॼु असां हिन क्लास में जेंडर जे मुतलिक़ पढ़ंदासूं त इन खे स्टार्ट कंदा आहियूं। जेंडर असां वटि घणनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि? जेंडर असां वटि हूंदा आहिनि 4 क़िस्मनि जा। देयर आर 4 टाइप्स ऑफ जेंडर। जेंडर जा घणा टाइप हूंदा आहिनि? 4 टाइप हूंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? नंबर 1 मस्क्यूलाइन जेंडर, जंहिंखे असीं जिन्स मुज़क्किर चवंदा आहियूं। इन खां अलावा सेकेंड असां वटि आहे फेमिनाइन जेंडर, जंहिंखे असीं जिन्स मोनस चवंदा आहियूं। थर्ड में असां वटि आहे कॉमन जेंडर, जंहिंखे असीं जिन्स आम चवंदा आहियूं। ऐं चौथे नंबर ते असां वटि न्यूचर जेंडर, जंहिंखे असीं जिन्स बेजान चवंदा आहियूं। इहो त असांखे ख़बर पइजी वई त जेंडर जा केतिरा टाइप हुआ ऐं उहे कहिड़ा हुआ। हाणे सवाल ही पैदा थिए थो त मस्क्यूलाइन जेंडर या फेमिनाइन जेंडर कहिड़ा हूंदा आहिनि, इन जा मिसाल कहिड़ा आहिनि, इन्हनि जी डेफिनेशन छा आहे, इहो सभु असां स्टार्ट कंदा आहियूं। लेकिन इन खां पहिरीं असां हिकु दफ़ो वरी इहो चवंदासीं त जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि अचे या तव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था, हिन सूरत में तव्हां हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि हिन क्लास में न सम्झ अचे त असांखे कमेंट करे ज़रूरु पुछा कजो। हाणे पंहिंजे कोर्स खे स्टार्ट कंदा आहियूं। 1 बाय 1 जेंडर खे डिफाइन कंदा आहियूं। नंबर फर्स्ट में असां वटि आहे मस्क्यूलाइन जेंडर। त जिन्स मुज़क्किर कहिड़ा हूंदा आहिनि, इन लाइ त हिकु डेफिनेशन आहे। उहो कुझु हिन तरह ते आहे, अ नाउन दैट डेनोट्स अ मेल इज सेड टू बी ऑफ द मस्क्यूलाइन जेंडर, यानी कि का बि ॻाल्हि हुजे जंहिंमें मुज़क्किर जे मुतलिक़ ॻाल्हि कई वई हुजे, यानी कि मेल जे मुतलिक़, नर जे मुतलिक़, त अहिड़ी ॻाल्हि खे, अहिड़े नाले खे, अहिड़े नाउन खे असीं चवंदा आहियूं मस्क्यूलाइन जेंडर। हाणे असांखे इहो त ख़बर पइजी वई त मस्क्यूलाइन जेंडर कहिड़ा हूंदा आहिनि। इन जो जेको मिसाल आहे उहो मिसाल आउं पंहिंजी तरफ़ खां तव्हांखे ॿुधायां थो। जीअं फादर थी वियो, वालिद साहब थी वियो, चाचो थी वियो, ॾाॾो थी वियो, ही जेके नाला आहिनि इहे नाला आहिनि मुज़क्किर जा, जंहिंखे असीं जिन्स मुज़क्किर यानी कि मर्द लाइ इस्तेमालु थियनि पिया, तंहिंखे असीं चवंदा आहियूं मस्क्यूलाइन सेंटेंस, मस्क्यूलाइन नाउन। हाणे वधूं था फेमिनाइन नाउन आहे। त फेमिनाइन नाउन कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उहे कहिड़ा नाला आहिनि, इन लाइ पिणु हिते हिकु असां वटि डेफिनेशन आहे। हीअ जेको आहे फेमिनाइन असां वटि जेंडर आहे 2 नंबर ते। इन लाइ जेको डेफिनेशन आहे उहो कुझु हिन तरह ते आहे, अ नाउन दैट डेनोट्स अ फीमेल इज सेड टू बी ऑफ द फेमिनाइन जेंडर, यानी कि असां जेको आहे सो फेमिनाइन में ॻाल्हि कंदा आहियूं मस्क्यूलाइन जे अपोज़िट, यानी कि मस्क्यूलाइन में असीं ॻाल्हि कंदा हुआसीं मर्द जे मुतलिक़ ऐं असीं फेमिनाइन में ॻाल्हि कंदासीं औरत जे मुतलिक़। त औरत जे मुतलिक़ जेका ॻाल्हि हुजे, औरत जो जेको नालो हुजे, उन खे असीं चवंदा आहियूं जिन्स मोनस। जिन्स मोनस मतिलबु औरत जो नालो। अच्छा, इन जो मिसाल कुझु हिन तरह ते आहे, जीअं असीं मस्क्यूलाइन में चयोसीं फादर थी वियो, इन खां अलावा ॾाॾो, चाचो, त हिते असीं ॻाल्हि कंदासीं फेमिनाइन में त ॾाॾी, अम्मा, चाची, इन खां अलावा अनीता, यानी कि कंहिं छोकिरी जो नालो हुजे, कंहिं फीमेल जो नालो हुजे, त उन्ही खे असीं चवंदा आहियूं फेमिनाइन जेंडर। इन खां अलावा नंबर 2 असां वटि कहिड़ो जेंडर आहे? 2 में असां वटि आहे कॉमन जेंडर, जंहिंखे असीं जिन्स आम चवंदा आहियूं। अच्छा, कॉमन जेंडर कहिड़ा हूंदा आहिनि, इन लाइ पिणु हिते असां वटि डेफिनेशन आहे। उन खां पोइ असीं जेको आहे सो कॉमन जेंडर जा मिसाल पिणु तव्हांखे ॾेखारूं था। इन लाइ जेको असां डेफिनेशन आहे, डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, अ नाउन दैट डेनोट्स एदर a male or a female is said to be of the common gender।
अच्छा, कॉमन जेंडर में असीं ॻाल्हि कंदा आहियूं मेल जी ऐं फीमेल जी, यानी कि अहिड़ो नालो जंहिंमें जेको नालो मर्द लाइ बि इस्तेमालु थियो हुजे ऐं उहो साॻियो नालो वरी औरत लाइ पिणु इस्तेमालु थियो हुजे, यानी कि गर्ल्स लाइ ऐं जेको आहे सो बॉइज़ लाइ हिकु अहिड़ो नालो हुजे जंहिंमें असां जेको आहे सो ॿिन्ही खे जेको शामिलु करे सघूं, त अहिड़े नाले खे असीं चवंदा आहियूं कॉमन जेंडर। अच्छा, इन जा मिसाल कुझु हिन तरह ते आहिनि, जीअं हिते तव्हां ॾिसो पेरेंट वालिद। अच्छा, वालिद इन में माउ बि अची वई, पीउ बि अची वियो। चाइल्ड ॿारनि में जेको आहे सो छोकिरियूं बि अची वियूं, छोकिरा बि अची विया, ॿार त ॿार ई हूंदा आहिनि, त अहिड़े नाले खे असीं चवंदा आहियूं कॉमन जेंडर। जीअं कज़न थी वियो, कज़न में जेको आहे असांजी छोकिरी बि अची वञे थी, छोकिरा बि अची वञनि था। पर्सन थी वियो, माण्हू थी वियो, हाणे माण्हू छोकिरा बि आहिनि, छोकिरियूं बि आहिनि। इन खां अलावा असां वटि जेको आहे सो स्टूडेंट यानी कि शागिर्द में छोकिरा बि आहिनि, शागिर्द छोकिरियूं बि आहिनि, त अहिड़े नाले खे असीं चवंदा आहियूं कॉमन जेंडर। इन खां अलावा असांजो लास्ट में आहे न्यूटर जेंडर, जंहिंखे असीं चवंदा आहियूं जिन्स बेजान। अच्छा, जिन्स बेजान कहिड़ा हूंदा आहिनि? जिन्स बेजान उहे हूंदा आहिनि जंहिंमें को सह न हुजे, त अहिड़े नाले खे असीं चवंदा आहियूं न्यूटर जेंडर। इन लाइ पिणु हिते हिकु डेफिनेशन आहे, डेफिनेशन कुझु हिन तरह ते आहे, a noun that denotes a thing that is neither male or female। अहिड़ो नालो हुजे जेको न मर्द जो हुजे न वरी औरत जो हुजे। इन खां अॻिते असां वटि आहे थिंग्स विदाउट लाइफ, जेका उहा शइ जेका बिना जान जे हुजे, जंहिंमें को सह न हुजे। इज़ सेड टू बी ऑफ द नेटर जेंडर, उन्ही खे असीं जेको आहे सो नेटर जेंडर चवंदा आहियूं। इन जा पिणु असीं हिते मिसाल कंदा आहियूं। मिसाल कहिड़ा आहिनि? मिसाल कुझु हिन तरह ते आहिनि, जीअं बुक। हाणे किताब जेको आहे सो न कंहिं औरत जो नालो आहे न कंहिं मर्द में शामिल आहे, यानी कि जेको आहे सो बुक बेजान शइ आहे, त इन खे असीं चवंदासीं जिन्स बेजान। इन खां अलावा हिते ॿियो मिसाल आहे पेन थी वियो, रूम थी वियो, पखो थी वियो, कंप्यूटर थी वियो। हीअ उहे शयूं आहिनि जेके जंहिंमें सह न आहे, जंहिंमें जान न आहे, त इन खे असीं चवंदा आहियूं न्यूटर जेंडर। उमेद कंदा आहियूं त अव्हांखे जेंडर जे मुतलिक़ कंप्लीट इंफॉर्मेशन मिली चुकी आहे, त समझ पिणु आई हूंदी। असां हाणे इहो सवाल कंदासीं त अच्छा, जेकॾहिं मस्कुलाइन में को ॻाल्हि को नालो हुजे त उन खे असीं फेमिनाइन में कहिड़े हिसाब सां चेंज करे सघूं था। इन जो पिणु असीं हिते डिटेल में तव्हांखे ॿुधायूं था त जेकॾहिं मस्कुलाइन जो नालो अची वञे त उनखे अव्हां कहिड़े हिसाब सां फेमिनाइन जेंडर में जेको आहे सो चेंज करे सघो था। इन खां पहिरीं वरी बि चवंदुसि त हिन क्लास खे अव्हां लाइक ज़रूरु करे छॾिजो। अच्छा, वधूं था। असां वटि सभ में फर्स्ट में असां वटि आहे देयर आर 4 वे ऑफ फॉर्मिंग द फेमिनाइन ऑफ नाउन्स। अच्छा, मस्कुलाइन मां फेमिनाइन नाउन में चेंज करण लाइ घणा टाइप आहिनि, घणा वे आहिनि? 4 तरीक़ा आहिनि। 4 तरीक़नि जी मदद सां असां जेको आहे सो मस्कुलाइन मां फेमिनाइन में चेंज कंदा आहियूं नाले खे। उन लाइ असां वटि फर्स्ट में छा आहे? फर्स्ट में असां वटि चवे पियो नंबर 1 में आहे बाय यूज़िंग ऑन एंटायरली डिफरेंट वर्ड्स, जंहिंमें नंबर 1 में इहो आहे त मस्कुलाइन ऐं फेमिनाइन जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खां तमामु जुदा हूंदा आहिनि, त उन्हनि जे अंदरि को बि जेको आहे सो रिलेशन न हूंदो आहे। जीअं हिते हीअ आहे मस्कुलाइन जी रो ऐं हीअ आहे फेमिनाइन। हिते मस्कुलाइन मर्द लाइ यानी कि मुज़क्किर ऐं फेमिनाइन मोनस लाइ आहे। मुज़क्किर में असां वटि आहे बॉय, त फेमिनाइन में हुजे थी गर्ल। इन खां अलावा ब्रदर, फादर, सर, सन। हिते सिस्टर, मदर, मैडम, डेटर थी वियो। त ही जेके तव्हां नाउन ॾिसो पिया उहे ॾिसो हिक ॿिए खां काफ़ी जुदा आहिनि, इन्हनि में अहिड़ी का शइ मिले ई नथी। हिते बॉय ऐं गर्ल में ॾिसो काफ़ी जेको आहे सो डिफरेंट आहे। त अहिड़े जेको असां वटि नाला आहिनि, अहिड़ा जेके नाउन हूंदा आहिनि, इहो असांजे नंबर 1 में लिखिया वञनि था। इन खां अलावा असां वटि सेकेंड आहे। सेकेंड में असां वटि छा आहे? सेकेंड में असां वटि इहो आहे त बाय एडिंग अ सिंबल ES। अच्छा, असां वटि जेकॾहिं को नालो हुजे मुज़क्किर में त उन खे असीं जेको आहे सो मोनिस में कन्वर्ट करण लाइ छा कंदा आहियूं? उन नाले जे लास्ट में इस्तेमालु कंदा आहियूं ES जो, यानी कि उन नाले सां असां ES जो जॾहिं इज़ाफ़ो कंदासीं त उहो हलियो वेंदो मोनस में। इन लाइ पिणु हिते जेके मिसाल तव्हां ॾिसी रहिया आहियो, जीअं हिते ऑथर थी वियो, त हिन खे असीं छा कंदासीं? ऑथर्स थी वेंदो। त असां छा कंदासीं? ESS जो इज़ाफ़ो कयोसीं त इहो हाणे मोनस में थी वियो। इन खां अलावा हिते ॾिसो ॿिया काफ़ी अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन्हनि जो असां ES जो इज़ाफ़ो करे मुज़क्किर मां मोनस में तब्दील कयोसीं। उमेद कंदा आहियूं तव्हांखे रूल नंबर 1 ऐं रूल नंबर 2 पिणु डिटेल में सम्झ अची चुका हूंदा। हाणे वधूं था अॻिते। अॻिते में असां वटि हिकु नोट आहे। नोट कुझु हिन तरह ते आहे। नोट में चयो वियो आहे त नोट दैट इन द फॉलोइंग ES।
इज एडेड आफ्टर ड्रॉपिंग द वोवेल ऑफ द मस्कुलाइन एंडिंग। इनमें इहो ॻाल्हि कई वई आहे त जेकॾहिं लास्ट में असां वटि को जे कॉन्सोनेंट ऐं उन्ही खां पहिरीं को वोवेल अची वञे त असांखे छा करणु घुर्जे, उन्ही मस्कुलाइन मां फेमिनाइन में कीअं चेंज कंदासूं। इन लाइ हिते कुझु असां एग्ज़ाम्पल कया आहिनि जेके तव्हांखे सम्झायूं था। हिते जीअं एक्टर, हंटर, प्राइस, टाइगर, वेटर। अच्छा, लफ़्ज़ एक्टर खे असां छा कीअं चेंज कंदासीं, हिते असां इज़ाफ़ो त कंदासीं ES जो, लेकिन लास्ट वारो आर जिते आर खां पहिरीं जेको वोवेल आहे, यानी कि लास्ट में जेकॾहिं कॉन्सोनेंट हुजे इन खां पहिरीं जेको वोवेल आहे त इन असीं वोवेल खे ख़तमु करे छॾींदासीं, इन खे असीं डिलीट करे छॾींदासीं, इन खे असीं रिमूव करे ऐं आर खे रखे ऐं पोइ असीं ES जो इज़ाफ़ो कंदासीं। जीअं हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते एक्टर में O आहे त हिते असीं एक्टर में O खे कटे RES करे छॾियोसीं, त इहो असांजो फेमिनाइन में चेंज थी वियो। इन तरह से हिते हिंटर आहे त हिंटर में असीं E खे रिमूव करे आर तीअं रहंदो, E खे असीं फ़क़ति रिमूव कंदासीं ऐं असां ऐड कंदासीं ESS जो, त असांजो मस्कुलाइन में फेमिनाइन में चेंज थी वेंदो। उमेद करियूं था त हीउ नोट पिणु तव्हांखे सम्झ आयो हूंदो त हिन नोट में कहिड़ी ॻाल्हि कई वई आहे, मस्कुलाइन में फेमिनाइन में असीं कीअं चेंज करे सघूं था। हाणे वधूं था रूल नंबर 3 ॾांहुं। रूल नंबर 3 में इहो चयो वियो आहे बाय प्लेसिंग अ वर्ड बिफोर आर आफ्टर। हिन में इहो ॻाल्हि कई वई आहे त कुझु अहिड़ा अल्फाज़ हूंदा आहिनि जिन्हनि जे पोयां या वरी जिन्हनि जे अॻियां जेको आहे सो असां नाला चेंज कंदा आहियूं, उहो कहिड़े हिसाब सां चेंज कंदा आहियूं। उन लाइ हिते चयो आहे, जीअं हिते ॾिसो ग्रांड फादर आहे, ग्रेट अंकल आहे, लैंड लॉर्ड आहे, इन्ही में असां छा कंदा आहियूं। हिते जीअं हिते ॾिसो ग्रांड फादर आहे त असां हिते छा कंदासीं, ग्रांड ईअं जो ईअं रखंदासीं, मदर करे छॾींदासीं, त असांजो जेको आहे सो मस्कुलाइन मां फेमिनाइन में चेंज थी वियो। इन खां अलावा हिते जेको आहे सो ग्रेट अंकल आहे त असां इन खे छा कंदासीं, ग्रेट अंट में चेंज कंदासीं, यानी कि ग्रेट सेम रहियो लेकिन बिफोर आर आफ्टर, यानी कि कॾहिं असीं पहिरीं या कॾहिं असीं बाद में चेंज कंदा आहियूं। हिते असीं छा पिया करूं, ग्रेट खां बाद वारो जेको लफ़्ज़ आहे इन खे असीं चेंज पिया करूं। अंकल आहे त हिते असां छा कंदासीं, अंट करे छॾींदासीं, त जेको आहे सो असांजो मस्कुलाइन में फेमिनाइन में चेंज थी वेंदो। उमेद कंदा आहियूं हीउ जेको आहे सो इहो पिणु तव्हांखे डिटेल में सम्झ अची चुको हूंदो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं लास्ट टॉपिक जी। असांजो लास्ट टॉपिक कहिड़ो आहे जंहिंमें असीं मस्कुलाइन मां फेमिनाइन में चेंज कंदा आहियूं। इहो लास्ट टॉपिक असांजो आहे नंबर 4 ते। नंबर 4 में इहो ॻाल्हि कई वई आहे त द सम मस्कुलाइन्स एंड फेमिनाइन आर सेम, यानी कि कुझु अहिड़ा नाला हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा नाउन हूंदा आहिनि जेके मस्कुलाइन ऐं फेमिनाइन में सेम ई हूंदा आहिनि, यानी कि जेको नालो मस्कुलाइन जो हूंदो आहे उहो ई फेमिनाइन जो ई हूंदो आहे। जीअं त असीं पोयां पढ़िया आया हुआसीं कॉमन जेंडर में, त उहा ई ॻाल्हि हिते कई वञे पई। जीअं हिते ॾिसो असीं ॻाल्हि कंदासीं पेरेंट, इहो जेको आहे सो मस्कुलाइन में अची वियो ऐं फेमिनाइन में बि पिणु इनखे असीं पेरेंट ई चवंदासीं। चाइल्ड, फ्रेंड, स्टूडेंट। ॾिसो ही नाला सेम ई आहिनि, उहे नाउन आहिनि जेके मस्कुलाइन ऐं फेमिनाइन में पिणु सेम आहिनि। उमेद कंदा आहियूं अॼु जी जेको असांजी जेंडर जे मुतलिक़ क्लास हुई उहो तव्हांखे डिटेल में सम्झ आई हूंदी ऐं इहो असांजी नाउन जी लास्ट क्लास हुई। हाणे असीं स्टार्ट कंदासीं पार्ट ऑफ स्पीच में प्रोनाउन खे। जेको आहे सो अॼु जी क्लास असां हिते ख़तमु करियूं था, लेकिन इन खां पहिरीं अॼु वरी बि तव्हांखे इहो ई चवंदासीं त असांजे वीडियो खे लाज़मी ॾिसंदा करियो लास्ट ताईं, सिर्फ़ु स्टार्टिंग में ॾिसी डाउनलोड न कंदा करियो। इंशाअल्लाह ताला हाणे असां हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मिलंदासीं, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अज लक बाराजियन इहा सिंध